नाज़ुन मिठी वेझो नारी पुरस्कार नमूने फौत थी वई आहे। वारसनि जे मुतज़ाद बयाननि जे करे केतिरनि कलाकनि खां लाश अस्पताल में पियल आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलज़ार गुल ओठो। जी गुलज़ार गुल, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल मिठी तारके जो गुजरात जी रेवाटन नारी इंदिरा मेघवाट जो लाश आहे तो घर अंदरां मिलियो आहे। जॾहिं त जेको नारी जा साहुरा जेके आहिनि उहे पिणु लाश खणाए मिठी अस्पताल पहुता जॾहिं हुन जो इहो चवणु आहे त नारी खे जेको तेज़ बुखार जंहिं करे जेको हुन मौत थियो आहे। ॿिए पासे त मीडिया निशान जी बैदि जेको नारी जे गले ते सो रस जा वधनि जंहिं करे हुनजो मौत थियो आहे। हिन वक़्तु जेको लाश जेको आहे सिविल अस्पताल मिठीअ में जे मुर्दा खाने पियल आहे। जॾहिं त नारी जा जेके माइट जेके आहिनि उनखे इतला कयो वियो उहे पिणु पेची विया आहिनि। हुनजो इहो चवणु आहे त जेको असांजे जेका नारी आहे उनखे हितां जा साहुरा जेके रोज़ हुन मारकुट कंदा हुआ जंहिं करे हुन जेको मारकुट करण बैदि हुननि खे घोटा ॾेई जेको क़तलु कयो वियो आहे जंहिं करे उहो क़तलु थी आहे। पर ॿिए पासे जेको साहुरा जी नारी आहे उहो चवनि था त नारीअ जो जेको बुखार तेज़ हो जंहिं करे असीं सिविल अस्पताल मिठी ही पहुचण खां अॻु में जेका नारी आहे रस्ते फौत थी वई आहे। जॾहिं इतला मिठी पुलिस जेका आहे पिणु वाक़ेदार हंधि पहुची वई आहे जंहिं बैदि जेका उतां जो रसो हथु कयो वियो आहे। जेको नारीअ जे लाश जेको हिन वक़्तु आहे मुर्दा खाना सिविल अस्पताल मिठी पियल आहे जिते जांच हलंदड़ आहे। ऐं जॾहिं अञा ताईं जेका 8 कलाक गुज़री विया आहिनि पर नारी जो पोस्टमार्टम थी न सघियो आहे। ऐं नारी जेको भाउ जो संबू आहे उनजो इहो चवणु आहे त नारी कुझु महीना अॻु में जेको असांखे दाऊं कंदी हुई त मूंखे जेको साहुर आहे ऐं मुंहिंजो जेको मुड़ुसु आहे उहो मारकुट कनि था। कंहिं टाइम ते मूंखे जेको ज़हर ॾेई मारियो वेंदो या घोटा ॾेई मारियो वेंदो। जॾहिं मुंहिंजे भेण जो जेको आहे सो को बि बुखार वग़ैरह मौत न थियो आहे। हुनखे जेको रसा ॾेई घोटा ॾेई हुन क़तलु कयो वियो आहे। असां अहिड़ी जांच जेका SSP खटनागर खे ॾियूं था त हू अणधुरी जांच करे असां इंसाफ़ कयो वञे। जी गुलज़ार गुल, अमां जी महिरबानी।